ॾिसो सॼे मुल्क में जिते आउं वञा थो मूंखे अफ़सोसु आहे जिते वञा थो उते सूरत हाल सही ॾिसण में कान थी अचे भले पंजाब हुजे पंजाब जा जेके सराइकी वारा इलाइक़ा आहिनि उते बि उहो ऋण भरियो पियो आहे उते बि बदमनी उरूज ते आहे इस्लामाबाद में धाड़ो लॻो हींअर यानी कैपिटल सिटी आहे पंहिंजी उन में धाड़ो लॻो त हाणे छा कजे हुजे अख़्तियार हथ में त माण्हू ॾंडो खणी हिननि सभिनी खे सिधो करे सघे थो का वॾी ॻाल्हि कोन्हे हुकूमत खां ताक़तवर केर बि शइ कोन हूंदो आहे ऐं असांजा जेके सेठ साहिबान आहिनि जेके हिंदू वापारी आहिनि उहे त असांजा हाणे साथी आहिनि असां सां गॾु आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ अगरि असीं न कंदासीं त ॿियो केरु कंदो सो क़ाबिल मुज़म्मत ॻाल्हि आहे सही तव्हां उन खे तक़रीबन 5-10 साल थिया आहिनि उहो ऐलान सिर्फ़ु अधूरो ऐलान रहिजी वियो तव्हांजे हवाले सां अञा का बि उन में इम्प्रूवमेंट न आई आहे तव्हां कीअं सम्झो था त साफ़ी कॉलोनी ज़रूरी आहे साफ़िन खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि अॼु बि उहे प्रेस क्लब उते वीरान पिया आहिनि साफ़ बीमार आहिनि असांजो शाहिद हुसैन ख़ासकली गुज़ारे वियो मेहरान टीवी जो रिपोर्टर हो जंहिंजूं असां बार बार तव्हां ताईं बि शिकायतूं पहुचायूं पर को बि तदारक न थियो थिए साफ़ इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहियो यकीननि साफ़िन खे सहूलियतूं हुअणु खपनि इन में को बि शक कोन्हे छो जो साफ़ी बि आम वोटरनि वांगुरु आम ज़िले जे माण्हुनि वांगुरु इंसान आहिनि ऐं उन्हनि जो व्यू पंहिंजो इंडिपेंडेंट हूंदो आहे सो उन्हनि जो हक़ु आहे उहो रखी सघनि था ऐं हाणे पहिरीं कोशिशि इहा कंदुसि हुकूमत अहिड़ो लॉ पास करे जो साफ़िन खे हथियार मिलनि हर साफ़ी वटि हथियार हुजे हर साफ़ी पंहिंजो वटि पाण हुजे ऐं मूंखे यकीन आहे त उनजो इस्तेमालु हू कॾहिं कोन कंदो छो जो साफ़ीअ खे जेका कलम जी इज़त आहे उहा हथियार जी कोन ईंदी पर सेल्फ प्रोटेक्शन लाइ उहा ज़रूरी आहे सेल्फ प्रोटेक्शन हूंदी त कॉलोनीअ में बि आराम सां रही सघंदो सेल्फ प्रोटेक्शन न हूंदी त क़ौमी असेंबलीअ ते बि माण्हू अचो हमला करे सघनि था सो हिकिड़ो गॾियल इन में ज़रूरत आहे जेसीं ताईं न विल न हुजे करण जो हिकिड़ो अज़म न हुजे तेसि ताईं कुझु कोन थो थिए हुकूमत अगरि अज़म करे इहा का वॾी शइ आई कोन्हे कुझु ॾींहंनि जो मसइलो आहे ख़बर थी वेंदी न साफ़ी कॉलोनी हवाले सां सिर्फ़ु ठहणु खपे बिल्कुलु ठहणु खपे उन जो लेट थी वियो आहे त 10 साल थिया आहिनि तव्हां ऐलान कयो सिर्फ़ु उहो ऐलान ऐं भाई त केरु नथो चाहे ऑफिसरनि मां त साफ़ियुनि जी कॉलोनी ठहे साफ़ियुनि खे सहूलियतूं मिले सहूलियतूं ऐं सम्झां थो छो जो उन्हनि खे मीटिंगूं करे करे उन्हनि खे ऑप्शन ॾेई इलाही ॾिनासीं पर अञा उन मां कुझु कोन थो थिए ॾिसूं त हींअर जेका ज़िले इंतिज़ामिया आहे अगरि उहा अॻिते क़दम वधाए त उन्हनि जो साथ ॾींदुसि उन्हनि खे ज़रूरु इहे शयूं वठाईंदा थैंक यू सर सॼी सिंध जी